लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर। के मारे उन्हें छोड़ के कभी नहीं देखनी जो। शायद उनके खबर ना है तब मौत जो में डालो दोदा खाना है। दोदा खान नमे दी अच्छी थी। तारीख मुझे घर में चढ़ दो। असा घणो ही सबुर कयो से पर तो असांजी हिक भी न ॿुधी। कम ये तरह मां तो सा नथो मिली सगा। वाह सही वाह हाणे असां को वधीक तोखे पंहिंजा कम प्यारा लॻाए। जोड़ा तो रोज न पाऊं मत्ता के खेवणी न बनी मत्ता के खेवणी न बनी। तो के पंहिंजी जिंदगी सां प्यार ना है लगे तो अज तू असांजे हथा मरदे। चेरो मां चाहे मुझे कर वञ कमदार वञ तोखे जेको करणो आहे सो कर। अचन उन्हनि खे इन्ही हथनि में असां चुनी न पाता आहिनि। छा ॻाल्हि आहे साबू तव्हां मगरि रस्तो छो रोकियो अथव? हिम्मत के न छड़ी दुसिए ताके शर्म न तो अचे कि अच्छी दाढ़ी वारे सां विड़ो था। खबरदार कानून अची वियो बाड़ में न वड़ो। हिम्मत के हथ लाथो त मां तो के गिरफ्तार कंदुस। हलो रे हलो अग में थियो। अदा साईं असांजो दुश्मन केर जो पानी खुलींदो। साई मुखे सफा तू ही थो इन जोड़े में ॾाढो जानी थही थो। तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए। साबू जिंदगी को कौन बची सकते कौन? लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर। ये हाल वाल पंहिंजी ज़मीन जो फसल आहिनि टाइम कीअं थियो आहे? तो माशाअल्लाह हेल फसल ॾाढो सुठो थियो आहे। कमदार ॿिए ख़बर फसलनि के बीमारी त न आहे? हा भोता रशद पन जी बीमारी हुयो वो सही दवा छटे करे मना के वो भी अल्लाह जी मेहरबानी फजल सां ठीक थी विया आहिनि माशाअल्लाह। कंदार शुक्र थियो जो बीमारी खत्म थी वई। ऐं हा कोई भी ख्याल कर ऐं मूंखे ॿुधाए त जे पाणी जो वारो कंहिंजो आहे? हा भोता साईं पानी जो असांजो वारो आहे। इन ॻाल्हि जो ख़ासि ख्यालु रखजांइ न त असांजे वारो वरी कोई पाणी जो ॿियो अची वञे सम्झे थो न? अदा साईं असांजो दुश्मन केर जो पानी खोलींदो। न भोता साईं कंहिंजी मजाल जेको असांजो पाणी खोले मां आहियां दुरल फॼाई न कंदो आहियां कंहिंसां चङाई। वञ कमदार ज़मीन जो ख्याल कर मतां कोई ॿियो वारो पाणी न वठी वञे। वञ
जी भोतार हारो हाणी वञा पुटदार काॾे थो वञी? बाबा मां वञा थो पाणी खोलण। बाबा ज़मीन खे हर बि लॻायो ऐं ॿिज बि छटियो आहे। जेकॾहिं पाणी न ॾिनो बाबा सॼो ॿिज ज़ियान थी पवंदो। पुटदार अॼु कंहिंजो पाणी जो वारो आहे? बाबा अॼु त मीर दोदे खान जो पाणी जो वारो आहे। पोइ त पुट तोखे पाणी खोलणु हरगिज़ न छॾींदो। असां पंहिंजे ई वारे में पाणी पीआईंदासीं फसल खे। बाबा कुझु बि न थींदो, तूं सिर्फ़ु दुआ करे छॾ। पुटदार मां तुंहिंजे लाइ हरदमि दुआई कंदो आहियां। अलाह कंदे तूं ॾुखियो ॾींहुं न ॾिस। हा बाबा मां हाणे कपिड़ा मटाए कोडर खयूं पोइ वञा थो। छा थो करे? इदार तोखे ख़बर त आहे भोतार दोदे खान जो वारो आहे, पोइ पाणी छो थो खोले? कमदार पहिरों पाणी मां पंहिंजे ज़मीन खे ॾियां या मीर साहब पंहिंजे ज़मीन खे ॾे, छा फ़र्क़ु पवंदो? अरे वाह इदार ॾाढो सियाणो आहे। तुंहिंजो फसल पाणी पीए, भोतार जो फसल ईअं हुजे न। मां तोखे ॿुधाईंदुमि छा फ़र्क़ु पवंदो, छो त मुंहिंजो नालो दुरल फॾाई कंदो न या कंहिंसां चङाई। ना कमदार ना, मुंहिंजो इहो मतिलबु न आहे। अरे वाह इदार तुंहिंजो नियत जो ख़बर पइजी वियो। मां हाणे भोतार दोदे खान खे तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾियां थो। वञ कमदार वञ, तोखे जेको करिणो आहे सो कर। अस्सलाम वालेकुम भोतार साईं। वालेकुम सलाम कमदार। खैर त आहे? साग तो अचे थो? खैरत न आहे साईं भोतार। इहो शक्कर जो छोरो इदार असांजे वारे जी पाणी पंहिंजी ज़मीन में लाहे पियो साईं। मां मना कयोमांसि साईं, तोबा एतिरो ॻाल्हियूं तुंहिंजे बारे में बुरा बुरा चई, उहो मूंखे ख़बर नहीं जेको मुंहिंजो कन न ॿुधो। मुझे तूं इहो छा थो चवीं? अड़े उन जी इहा मजाल जो मुंहिंजे तर में ऐं मुंहिंजे ॻोठ में रही मुंहिंजे ख़िलाफ़ तो भंगे। शायदि उनखे ख़बर न आहे त मौत जो ॿियो नालो दोदा खान आहे। दोदा खान उनजी इहा मजाल। वॾा दोदा खान ग़रीबनि खे सताइण छॾे ॾे। अकमल खान मां तोखे केतिरा भेरा सम्झायो आहे त ये पंहिंजूं नसीहतूं मूंखे लड़ींदो कर। बाक़ी उन छोरा खे मां ज़िंदा कोन छॾींदुसि, न छॾींदुसि। कमदार तूं फिक्र न कर, इन इज़ाह जो बंदोबस्त मां पाण ई कंदमि। हा साईं इते ई रखियसि इते। मां या दुरू फॾाई न कंदो आहियां कंहिंसां चङाई। दार के त एड़ो मार रहियो तो जिंदगी भर याद रखी। हा दिल पर यही छॾो। बाबा साईं इन्हीं के असां पंहिंजे ॻोठ खां लॾाई छॾियोसीं। दोदा खान लॻे थो त इज़हार तुंहिंजे दहशत खां वाक़ुफ़ न आहे। जॾहिं तुंहिंजो दहशत किरेसि न, तूं पाणी ख़तमु थी वेंदो। न आमिर न,
दोदा खान जी मार खाई ताईं कोई बचो है जो अॼु इहो छोरो बची वेंदो मां हिनखे कोन छॾींदुसि हिनखे फट मारींदुसि जॾहिं न हुजे साह जी लॻूं थी मां लंडू रखियूं न पोइ हुनखे ख़बर पवंदी त दोदा खान सां कीअं उचाइबो आहे कीअं इज़हार ओ इज़हार हेॾे त अच। हा कुंज ॿुधाए छा ॻाल्हि आहे? इज़हार तूं मूंखां परे परे छो थो रहीं? ना कुंज अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। ना इज़हार कोई त ॻाल्हि आहे जो तूं असांजे घर बि नथो अची। ना कुंज कम ई एतिरा आहिनि मां तोसां नथो मिली सघां। वाह साईं वाह हाणे असां खां वधीक तोखे पंहिंजा कम प्यारा लॻाए। न न कुंज तुंहिंजे घर मां ज़रूरु ईंदुसि। इज़हार ईंजांइ ज़रूरु न त मां तोखां नाराज़ थी वेंदी माई। न कुंज तूं मूंखां नाराज़ न थी मां सुभाणे तुंहिंजे घर ईंदमि। महबूबा मोहड़ो मोड़ो
बाबा मां कम सां थोरो ॿाहिरि वञा थो। पुट हिम्मत शाम ताईं घर त मोटी ईंदे न? हा बाबा मां शाम ताणी मोटी ईंदुमि। अदाए मत तू शहर वञी थो त मूंखे लाइ कपिड़ा वठी ॾींदी। न मुंहिंजी भेण मां शहर नथो वञा। जेकॾहिं मां शहर वियुसि तुंहिंजे लाइ कपिड़ा वठी वेंदी। ठीकु आहे अदा, जॾहिं वियो त वठी ॾींदी। ठीकु आहे पुट, अलाह निगहबान। छो चाचा? न चओ बाक़ी चाचो, बनाया तुझो चाचो, सॼो ॻोठ तुंहिंजे मथां दाही आहे। अञा चए थो छा आहे चाचा? चाचा पर मां ॻोठ वारनि खे कयो छा आहे? अरे साबू, तूं मुंहिंजे वॾे भाउ जो पुटु आहीं, इन करे चवां थो कुझु सुधरी वञो। चाचा मुंहिंजो हिकु शर्त थी। शर्त पर कहिड़ी शर्त? चाचा मां पूंज सां शादी करण थो चाहियां। सुठो इन्ही में थी, हितां निकिरी वञो। जे मुंहिंजे पुटु हिम्मत खे ख़बर कान मारे छॾींदी। मारे मारे बाबा मां साबू सां शादी कोन कंदसि। ना धी, मैं एतिरो चरियो न आहियां, तुंहिंजी ज़िंदगी ज़ाहिर करे छॾियां। बाबा मां तव्हांखे शक्कर जो पुटु इज़हार सां प्यार कंदी आहियां ऐं उन सां ई शादी कंदसि। ना धी, तूं फिक्र ई न कर, तुंहिंजो पीउ अञा जीअरो आहे। अस्सलामुअलैकुम साबू। वालेकुम सलाम यार शेरू, छा हाल वाला? अच्छा खैर खैर अच्छा अचो चाल वाला खैर तो वही खैर। ॿियो ख़ैर आहे न साबू? अल्हम्दुलिल्लाह यार, तू तो खुश लॻो पियो आहीं न? फर्स्ट क्लास शुक्र आहे यार। साबू काॾों पियो अची ऐं तूं परेशान थो लॻी? ख़ैर त आहे न? यार शेरू, मां इन जे लाइ परेशान आहियां त मां चाची आचर जे धीउ पूंज सां प्यार कयां। त पोइ यार साबू इन में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पर हू मूंसां छो नफ़रत कंदी आहे? या तूं त मूंखे कोई सलाह थो ॾे? यार साबू तूं हिकु दफ़ो मुंहिंजे घर वञ, ॾिस तूं पूंज तोखां छो नफ़रत करे थी। यार शेरू, मां हाणे चाची आचर जे घर को थी अचां थो। ॾे त हाल हवाल पूंज सां तुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी या न? न यार शेरू, मां वियोसि मुंहिंजे घर, पर कूंज मूंखे ॾिसण सां ई मुंहुं ख़राबु करे अंदरि हली वई। पर चाचो आचर मूंखे धिका ॾेई पंहिंजे घर को ॿाहिरि कढी छॾी। यार चाचो आचर आख़िर घर खां तोखे रुसवा करे छो कढी छॾियईं? यार शेरू, मूंखे ख़बर पई आहे त कूंज कंहिं ॿिए सां प्यार करे थी। कंहिं ॿिए सां? पर कंहिंसां?
वो छोरो ना इज़हार शक्कर जो पुट मुझे मालूम थियो तो उनसा प्यार करे थी पर मां उन छोरे के ॾिसी रहंदुसि। अच्छा ता बिनी नफ़रतन जी वजह वो छोरो इज़हार है। यार शेरू तोखे तो खबर है ना साबू ज़िद्दी है ज़िद्दी ऐं जंहिं शइ जे मथां ज़िद करे उनखे हासिल करे ई रहंदो आहे। उत तालो यार शेरू यार पानी गिलास भरे आ। जी बाबा अचां थी। बाबा दरवाजे पे केर आयो आहे? मां ॾिसी थो अचांसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खैरत आहे कमदार? सुबह सुबह जो आयो आहियां। चर तो के मीर साहब बंगले ते घुरायो आहे। हा कमदार भाई दोते खान को घुरायो त मां ज़रूर ईंदुसि। जल्दी जाए जल्दी। हा कमदार मां जल्दी ईंदुसि। बाबा दरवाजे ते केर हुयो? मीर दोते खान जो कमदार हुयो। कमदार चए पियो दोते खान तोखे ओताक ते घुरायो आहे। बाबा ख़ैर त आहे तोखे दोता खान छो घुरायो आहे? हा जी खैर आहे मीर साहब जो कमु हूंदो। उतार साईं आके तो चली। हाँ कमदार अचो ॾिया मां या दुरल फड़ाई न कंदो आ कंहिं सामा चङाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॾिया चर होता साईं खैर आहे मूंखे छो घुरायो अथव? हाजर तोखे ख़बर आहे न त साबू मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। तूं हुनखे सम्झण खां इनकार कयो आहे। होता साईं इन रिश्ते जे लाइ मां कॾहिं बि राज़ी न थींदुसि। हाजर तूं राज़ी थी या न थी पर इहो संग तोखे साबू खे ॾियणो पवंदो। होता साईं मां पंहिंजे धीउ जो रिश्तो साबू खे हर हाल में न ॾींदुसि। अचर तोखे ख़बर न आहे तूं कंहिंजे साम्हूं वेठो आहीं। अचर तो बाबा साईं के छो इनकार कयो आहे? अस्सलाम वालेकुम मीर साहब। वालेकुम सलाम। मीर साहब चाची अचर चाची बाबू दिला तो न सके ना कई आहे पर मूंखे हा करण बि आहे। इते मीर साहब इते रखीस जीअं नाग भी मरे ऐं लठ भी बचे।
कुंज पानी गिलास भरे आ। जी बाबा अचां थी। क्या करूंगा मैं ऐसी लड़की का? पुटेदार खुश त आहीं न? जी हाँ चाचा, तुहांजो दुआयूं आहिनि मां ख़ुशि आहियां। पुटेदार असांजे घर जो रस्तो कीअं भुली पियो आहीं? जी हाँ चाचा, हितां गुज़रां पियो, दिलि चयो तव्हां सां मिली वञां। इज़ारा चाचो शकर त ख़ुशि आहे न? हा दा हिम्मत, बाबो ठीकु आहे वाह। ठीकु आहे चाचा, मां हाणे हलां थो दुआनि में यादि। अदा इज़ारा कुझु खाए त ईअं कीअं थो वञे? हा दा हिम्मत, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, ॿियो चकर तुंहिंजो मानी खाईंदासीं दा। पुट अल्लाह निगहबान मुंहिंजे यार शकर खे सलाम ॾिजाए। वालेकुम सलाम चाचा, तुंहिंजा सलाम अबे खे ॾींदुमि। बाबू यार हनो अज तेरे के पूरो तो करे छू। हेरो इसे तो पया थिए इज़ार छोरे जा माण्हू। हाँ साबू चङो थियो जो इहे मरी विया। हल हलो हाणे अच्छा साहब कम थी वियो। टे माण्हू ख़तम। हाँ वीर साहब, साबू बिल्कुलु सही थो चवे। शाबाश मुंहिंजा शेरो शाबाश। मां जेको तव्हांखे कमु चवां आहे उहो पूरो न थियो। गुलाम खान जॾहिं मुंहिंजा शेर पंहिंजे कम खे कीअं अंजाम ॾेई आया? हा दोदा खान, शेरूं साबू ऐं जंहिं शिकार खे वठनि उनखे चीरे फाड़े पिटी करे छॾंदा आहिनि। पिटी करे। हाँ गुलाम खान, मां मीर दोदे खान जो नमक खाधो आहे। मीर साहब जीअं चवंदो ही साबू ज़िदी उहे करे ॾेखारींदो उहे ई। गुलाम खान असांजे अॻियां शिकार अचे ऐं उहो बचे। गुलाम खान इहो थी नथो सघे। मीर साहब मुंहिंजे कम जो तोखे फारत हुजे। साबू तूं फिकिर ई न कर, वीर साहब हर हाल में तोसां गॾु आहे। हा शेरू तूं सही थो चवी। साबू मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे, मां हुन सां गॾु आहियां। मीर साहब सिर्फ़ु हिकु चकर कुंज सां मुंहिंजी शादी थी वञे। साबू तूं फिकिर न कर, तुंहिंजी मां कुंज सां शादी हर हाल में कराईंदुसि। यार साबू तूं फिकिर न कर, अदे साईं तोखे चयो तुंहिंजो शादी धूमधाम सां थींदो। साबू ते शादी जुमल करदम। साबू तूं पंहिंजे कम सां कमु रख, बाक़ी मां जेको तोखे चवां न ईअं तूं कर। हाँ मीर साहब तूं जीअं चवंदे ही साबू ज़िदी उहे ई कंदो। पर मीर साहब मुंहिंजो पार्थ बि, मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां ग़ुलाम। ही साबू ज़िदी तुंहिंजो ग़ुलाम आहे ग़ुलाम, तव्हांजो ग़ुलाम आहे ग़ुलाम। इज़ार बाबा तो ॿाहिरि वियल आहे, तूं बि तोसां मां कुझु ॻाल्हाइण थी चाहियां। चओ कुंज चओ, छा चवणु चाहीं थी? इज़ार
तोखे ख़बर आहे साबू हिकु ॾींहुं असांजे घर आयो हुयो। बाबा खां मुंहिंजो रिश्तो घुरे पियो ऐं बाबा हुनखे इनकार करे घरों कढी छॾियो। कुंज तूं छो परेशान थी थी? इज़हार मां परेशान इन करे आहियां जो उन खां बाद मुंशी आयो हुयो। इज़हार बाबा खे कमदार चयो त दोदे ख़ान तोखे बंगले ते घुरायो आहे। इज़हार अल्लाह ॼाणे थो बाबा खे दोदे ख़ान छा चयो हूंदो। कुंज तूं फिक्र ई न कर, चाचो एॾो चरियो न आहे जे तोखे साबू जे हथ में ॾेई छॾंदो। ठीकु आहे मां वञा थो हाणे। न इज़हार तूं हीअं कीअं वञी थो, तूं वे मां तोखे पंहिंजे हथनि सां चांहि पीआरियां। कुंज तूं तकलीफ़ न कर, मां हाणे वञा थो। कारा जोड़ा तो रोज न पाऊं मत्ता के
तोता खान खैर है बाकी बंगले ते घुरा था हाँ सजो साहब खैर इतना है ना असां तो के इन लाइ घुरायो आहे त शक्कर वारो पुट तुंहिंजो भला किथे मथो ख़राब थियो आहे छा वते तूं मुंहिंजे माण्हुनि सां पुछाईंदो ऐं हा मुंहिंजो ख़ासि माण्हू साबू हुनजे मथां बि हमला कराया आहिनि पर ख़ुदा जो शुक्र आहे जो साबू बची वियो आहे साहब जेकॾहिं साबू खे कुझु थी पिया न तॾहिं शक्कर जे पुट इज़हार खे मां टुकरी बकियां सां ना तोता खान तव्हां अहिड़ो को कदम न खणो मता कानून जी नज़र में न अची वञो वीर साहब इज़हार वारनि जा बि 3 माण्हू मरी विया साहब जेकॾहिं तूं इज़हार खे न सम्झाईंदे उनखे असां पाण ई सम्झाईंदासीं वीर साहब असां ॼाणे इजाज़त ते असां रवानगी कयूं ठीकु आहे साहब तव्हां हाणे वही सघो ना वीर साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम शक्कर वे अदावे यार अक्षर मां धी कुंज जो रिश्तो वठण मां पंहिंजे पुट जे लाइ वठण आयो मां सम्झी वियुसि शक्कर मां सम्झी वियुसि इहा मुंहिंजी धीउ जी ख़ुशनसीबी आहे जो तुंहिंजे घर जी नूंहं थी थिए पोइ मां कॾहिं अचां शादी जे लाइ पुट हिमत तोखे इन ॻाल्हि जी इनकारी त न आहे न बाबा मूंखे कहिड़ो इतराज़ आहे तूं असांजे घर जो वॾो आहे बाबा फ़ैसिले जो हक़ सिर्फ़ु तोखे आहे ठीकु आहे पुट रहमत तव्हांजी वॾी महिरबानी चाचा हिन में भला महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे हिकु न हिकु ॾींहुं असांजे कूंज जो शादी करिणो हुयो इज़हार तुंहिंजो पुटु सुठो छोकिरो आहे ठीकु आहे चाचा मुंहिंजे यार खे इज़हार खे सलाम ॾिजो छा ॻाल्हि आहे साबू तव्हां मगर रस्तो छो रोकियो अथव ओढ़ा मां तोखे ॿुधाईंदुसि साबू ज़िदी तोखे ॿुधाईंदो त तुंहिंजो रस्तो छो रोकियो आहे ओढ़ा तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार न आहे लॻे थो अॼु तूं असांजे हथां मरदे मां आई तुरल फॼाई न कंदो आहियां कंहिंसां चङाई हा अरे सौट साबू तव्हांखे शर्म नथो अचे कि अची ॾाढ़ी वारे सां विड़ो था वाह साबू वाह मुर्सी जो कम ॾेखारियो थी भलो कयो थी अरे मार पैस भागे के साबू हिम्मत शुक्र थियो पुलिस अची वियो बची वियासीं अब्बा बची विया खबरदार कानून अची वियो पाण में न वड़ो न साहब इकबाल न
मां इन सौट पर हिम्मत के न छॾींदुसि ईअं न साबू जेकॾहिं तो हिम्मत के हथ लाथो त मां तोखे गिरफ़्तार कंदुसि। हिम्मत तो चाचे खे वठी वञ। हा साहब मां चाचे खे वठी थो वञा। हल चाचा हलूं। जुदा थी हाणे त खुशवा पीरी मुखा जुदा अरे साबू तो के देखो करणो सो कर लोकल थी वञ। ॾिसण साईं मूंखे सफ़ा तूं ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए 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 ॾिसण साईं मूंखे सफ़ा तूं ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए 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 रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी सुरे में जो तेरो पंजे लपते लगायो थी रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी लखन जी सोना अजो लोड नहीं थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए 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 पाराए तोखे सोन जी जंजीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां गिची में पाराए तोखे सोन जी जंजीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां वेझो अचो मुखां छो परे रही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए तूं मेरा बटे ॿिया भी वॻा से फेराए तूं मेरा
भी वगा सदरा तू एड़ा बटे ब्या भी वगा सदरा साडे रखा तोखे पंजे साह में रखी वे हाँ खोरे खानी तोखे पंजे चाह में सुल्ताना साडे रखा तोखे पंजे साह में रखी वे हाँ खोरे खानी तोखे पंजे चाह में रखी वे हाँ खोरे खानी तोखे पंजे चाह में मोर वागे टपू ॾेई छो मुखां टही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए 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 ॾिसण साई मूंखे सफ़ा कुही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए तू मेरा बटे ॿिया भी वगा से फेराए तू मेरा बटे ॿिया भी शेरू वञो वञी आचर जे घर में गिरी आचर के मारे उन छोरी खे खंभे ते खणी अचो जीअं मां उन छोरी जी शादी साबू सां करे छॾियां वञो ई होता साईं मां शेरू हाणे निकिरी वियो था ये साहब जी तो चयो समझ कम थी वियो अचो शेरू वञो ठीक है साहब तरीको मुझे घर में अचण जो अचर असां घणो सबुर कयोसे पर तो असांजी हिकु बि न ॿुधी शेरू मां चवां तो मुंहिंजे घरां निकिरी वञो ओढ़ा तूं असांखे ॾिसी चरियो थी वञे छा असां कूंज वठण आया आहियूं राशिद खान हे तरीको न आहे मुंहिंजे घर जे अचण जो
वो शेरू रहता है वीर साहब अचर के तुम मारे है उनकी धीक मुझे के मतियो चापियो पर रस्ते में इज़हार अचियो ऐं उन मुझे मथा हमलो कई ऐं मां गोली इज़हार खणा पियो त विच में गूंज अची वई ऐं उहा मरी वई शेरू तो पोइ तूं घबराई छो थो तूं शेर आई शेर शेरू अचनि ॾे उन्हनि खे इन्ही हथनि में असां चुनियूं न पाता आहिनि दोदा खान इज़हार नालो ॿुधी ॿुधी मथे में ई सूर पियो आहे माराए करे खारायो ॻोठ जे कुतनि खां बाबल साईं असां काॾे हाणे वञूं दुरल फॾे हाणे कैसा करे चङायूं अबा मीर साहब तव्हां हिकु कमु कयो एसएचओ साहब खे फ़ोन करे ॾिसो हिम्मत है अरे तव्हां जा ॾींहं जे पूरा आहिनि पूरा हाँ नवीदीन अच्छा ही धोरा खान दोदा खान नने दी अच्छा ही थी अरे तो छा समझो है तव्हां मूंखां बचींदो न संभार पंहिंजा पेर अॼु तूं साबू ज़िंदगी खां कोन बची सघंदे कोन मत के भी मैं कोन छॾींदुमि
फिर तू भी घणा री वडेरन दे मानी खादा थी। अरे तू जानी भी पूरा है ने नवी दे तो दा खाना चाहिए थी। इधर आ और मार भी गयो। अदा तोखे केतिरो बि सम्झायम ये फॾनि जा कम न कर कया थी त नतीजो इहो थी न पियो आहे ॾिठो थी बुरे कम जो बुरो नतीजो ई थिए थी। मां तव्हांखे वॾेरे जे क़त्ल जो केस गिरफ़्तार थो कयां। हलो रे हलो अॻ में थियो। कारा जोड़ा तो रोज न पाऊं मत्ता कंहिंखे वणी न वञी मत्ता कंहिंखे वणी न वञी कारा जोड़ा तो रोज न पाऊं मत्ता कंहिंखे वणी न वञी मत्ता कंहिंखे वणी न वञी कारो तिलक नज़र खां लॻा कारो तिलक नज़र खां लॻा मत्ता कंहिंखे वणी न वञी मत्ता कंहिंखे वणी न वञी कारा जोड़ा तो रोज़ न पाऊं मत्ता कंहिंखे वणी न वञी मत्ता कंहिंखे वणी न वञी लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर।